दोस्तों असां भर दुबई में हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हिते सिंधियुनि जा ज़बरदस्त मेला मतल आहिनि, छाकाणि त जीअं ई कुझु दोस्तनि खे मुंहिंजी दुबई आमद जी ख़बर पई त उन्हनि मां अक्सर दोस्तनि फ़ोन ते राब्तो कयो। अॼु मां उन्हनि वटि पहुतो आहियां। उन्हनि ज़बरदस्त हिकिड़ी मेज़बानी कई आहे, कचहरी कई आहे ऐं हिननि जा जेके राया सिंध जे इशूज़ बाबति आहिनि इंतिहाई उत्साहींदड़ आहिनि। 4 अगस्त ते जेको असां कराची में शहीद बिलाल काका जे कातिलनि खे सज़ा ॾियारणु तोड़े जेके गैर क़ानूनी अॻवानी कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में रिहाइश पज़ीर आहिनि गैर क़ानूनी तौर ते, उन्हनि जी नेकाली जे लाइ जेको असां 4 अगस्त ते एहतजाज पिया कयूं कराची में, उन बाबति हिननि दोस्तनि पारां ज़बरदस्त हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। हिन जी पंहिंजी ज़ुबानी ॿुधूं था थी कहिड़े रीति असांजी हिमायत जो ऐलान कनि था। अस्सलाम वालेकुम, मां अब्दुल सत्तार वीरानी। दोस्तों, जो 4 अगस्त ते कराची में अफ़गान निकाली जो प्रोग्राम रखियल है, उन जे लाइ असां साईं मोहतरम मुश्ताक सरकी साहब के भरपूर सपोर्ट कयूं था, उनकी हिमायत कयूं था ऐं असांजा जेके भी दोस्त रिश्तेदार जेके भी आहिनि कराची में आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कयूं था त भरपूर तरीक़े सां हिन प्रोग्राम खे क़ौमी काज़ आहे ऐं हिनखे अॻिते खणी हलनि ऐं अफ़गाननि खे निकाली ॾियण जे लाइ भरपूर जेको आहे सो कमु कनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आली मदद जीअं त अदा मुश्ताक सरकी अॼु असांजे ग़रीब खाने ते आयो ऐं असांखे मान ॾींदे असां वटि वेठो, कचहरी कई, उन बाबति कचहरी थी कुझु सिंध जे बाबति ऐं 4 तारीख़ ते जेको अदा मुश्ताक साहब जो धरणो आहे उनजी असां भरपूर हिमायत था कयूं ऐं इंशाअल्लाह असां त हिते आहियूं, कुझु मजबूरियुनि जे करे नथा अची सघूं, लेकिन पोइ ते असांजा जेके बि दोस्त आहिनि मिट माइट आहिनि उनखे असां भरपूर गुज़ारिश कंदासीं त जेतिरो थी सघे हिन धरणे खे कामयाबु कनि ऐं अदा भाउ मुश्ताक सरकी खे अॻिते आणनि। अस्सलाम वालेकुम। जीअं त भाउ मुश्ताक सरकी जो प्रोग्राम रखियल आहे 4 अगस्त ते अफ़गाननि खे निकाली ॾियण जे लाइ, त असां जेके बि संगत साथ जेके बि दोस्त आहिनि असांजा मिट माइट उनखे अर्ज़ु कंदासीं त 4 तारीख़ ते भाउ मुश्ताक जो जेको आहे उन सां यकजहती जो इज़हार कनि ऐं उनजे प्रोग्राम खे जेको आहे त हिकिड़ो तूल ॾियनि जीअं अफ़गाननि खे असां निकाली ॾियण में साबिया थियूं, छो जो असांजी सिंध में हू अचनि था, असां वटि रहनि था, असां उन्हनि जी महिमान नवाज़ी कयूं था, हुननि जा कारोबार हर चीज़ असां वटि, असां धरती धणी आहियूं, हू उथी करे असांजे ई बचनि खे सुभाणे नुक़सानु रसाइनि था। इन जे लाइ अदे मुश्ताक सरकी जो जेको इहो प्रोग्राम आहे असां सॼी संगत उनजो भरपूर हिमायत कयूं था ऐं सभिनी दोस्तनि खे इहा अर्ज़ु आहे त भाउ मुश्ताक सरकी सां गॾिजी करे हुनजा हथ मज़बूत कया। दोस्तों, मां जिते भी हुजां सिंध तुंहिंजो थियां, ही उहो सबूत आहे। ही दुबई में रहनि था पर हिन जी दिलि जेका आहे सिंध जे लाइ धड़के पई। हिन जी बेचैनी, हिननि में जेका जज़्बो आहे उहो क़ाबिल दीद आहे ऐं हे चवनि था त सोशल मीडिया फोरम्स तां हिन एहतजाज जी हिमायत जारी रखंदासूं। गॾोगॾु जेके बि मिट माइट दोस्त ऐं वाक़ुफ़कार कराची में रहनि था, हिननि बाज़ाब्ता तौर उन्हनि ते बि ज़ोर रखा त उहे हिन 4 अगस्त वारे एहतजाज खे कामयाबु कनि। हीउ एहतजाज सिंध जी बका जे लाइ आहे, हीउ एहतजाज धरती जी वारसी जे लाइ, हीउ एहतजाज पंहिंजनि जी मालिकी जे लाइ आहे। त हीअ कामयाबी सिंधी क़ौम जी कामयाबी हूंदी। त तव्हांजा वीचा नज़रिया कहिड़ा बि हुजनि पर 4 अगस्त ते समूरा तर करे गॾु हूंदासीं। मां सुभाणे ॿिए ॾींहुं कराची पहुचां पियो ऐं दौरा बि कंदुसि ऐं महिनत बि कंदुसि। इंशाअल्लाह ही मेलो मचाए ॾेखारींदासीं।